नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम ऑन द रिकॉर्ड में आवां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, मुल्क में कोरोना जी सूरत हाल जेका आहे उहा थर्ड जेका टीं लहर आहे उहा जारी आहे ऐं अॼु कारोबार खुलियल आहे। आचर खां कारोबार जेको आहे उहो बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं SOPs ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जो हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। सिंध में पाणी खोट जे हवाले सां ख़ासि तौर ते जेके फ्लड कैनाल आहिनि, चश्मा जहलम लिंक कैनाल ऐं उन्हनि खे खोट वारनि ॾियारनि में चश्मा जहलम लिंक कैनाल खे खोले इरसा जे पारां जेका 1991 वारो पाणी ठाहे उन जी भञकड़ी थींदी रही आहे। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त CCI समेत मुख़्तलिफ़ जेके आइनी फोरम आहिनि उन्हनि ते इहो असां मसइलो खणंदा रहिया आहियूं, पर अञा ताईं इहो मसइलो हल न थी सघियो आहे। जॾहिं सॼी सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ु ख़ासि तौर ते जेके पुछड़ी जा आबादगार आहिनि उन्हनि जो एहतजाज जारी आहे। मुल्क जी इक़्तिसादी सूरत हाल जे हवाले सां IMF सां PTI सरकार जेको मुआहिदो कयो हुयो, शौकत तरीन ऐं नाणे वारे वज़ीर जो चवणु आहे त इहो मुआहिदो ग़लती हुई ऐं असां IMF जी शर्त जेके आहिनि जीअं जो तीअं क़बूल नथा करे सघूं। IMF सां मुआहिदे जो ज़िम्मेवारु केरु आहे ऐं हाणे जॾहिं IMF जूं शर्तूं पूरियूं नथियूं कयूं वञनि, उनखां पोइ जेका मुल्क जी इक़्तिसादी सूरत हाल थींदी उहा कहिड़े रुख़ सां अॻिते वधंदी, छाकाणि त कोरोना जी जेका सूरत हाल आहे अॻु में ई मुल्की मैशियत खे कापारी धकु रसायो आहे। इन्हनि अहम इशूज़ ते अॼु असां स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी आहे पीपल्स पार्टी जे अॻवान डॉक्टर राकेश मोतियाणी, मौलावक़्त सूमरो पाण PTI जा अॻवान आहिनि, सैयद अली रज़ा शाह माहिर कानूनदान ऐं GDA जा अॻवान आहिनि। शुरू कयूं था डॉक्टर राकेश मोतियाणी साहिब खां। डॉक्टर साहिबु, कोरोना जी सूरत हाल त इंतिहाई हींअर ख़तरनाक फेज़ में दाख़िल थींदी पई वञे। टीं लहर जेका आहे उहा जारी आहे। अॼु कारोबार खोलियो वियो आहे, आचर खां कारोबार बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कीअं ॾिसो था त जेके SOPs जे हवाले सां तमामु घणियूं शिकायतूं अची रहियूं आहिनि त SOPs ते जेके हुकूमतूं आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत हुजे या सूबाई हुकूमत या लोकल गवर्नमेंट्स या जेके ॿिया इदारा आहिनि, उहे अमल दरामद नथा कराइनि। इन करे हीअ वेव जेका आहे न उनमें इन ख़दशे जो इज़हार कयो पियो वञे त ईद आहे मथां ऐं ट्रैवलिंग थींदी, जेतोणीकि डिस्ट्रिक्ट जेके इंटरसिटी बस सर्विस आहे उनखे पाबंदी लॻाई वई आहे, पर जेका ट्रांसपोर्ट आहे बैनुल सूबाई उहा उन ते पाबंदी लागू न आहे ऐं ख़दशो इहो आहे त वधी सघे थी ऐं इन करे SOPs ते सख़्ती सां अमल दरामद न थियण सबबु। महिरबानी। सभ खां पहिरीं आउं तव्हांखे ॿुधायां त कोरोना जी जेका वबा आहे उहा इंतिहाई ख़तरनाक आहे ऐं इन खे रोकणु सिर्फ़ु हुकूमत जो कमु न आहे ऐं उन में अवाम खे बि तावन करणु लाज़मी आहे। असां अवाम खे पहिरें ॾींहं खां वठी अपील कयूं पिया त तव्हां पंहिंजा कमु महदूद रखो, तव्हां पंहिंजे सोशल जेके एक्टिविटियूं आहिनि उहे महदूद रखो, मास्क पायो, छो जो हीउ जो थर्ड फेज़ आहे उहो ॾाढो ख़तरनाक आहे ऐं सिंध हुकूमत 100 सां अबो जेके वैक्सीनेशन सेंटर खोलिया आहिनि। तव्हां वैक्सीनेशन लॻाइण जे लाइ तव्हां ओॾे वञो, बल्कि न तव्हां मार्केट में रश कयो। ऐं ताजर बिरादरी खे बि आउं अपील कंदुसि त तव्हां बज़िद आहियो त तव्हांजो कारोबार, ऐं आउं उन्हनि खे चवां था थो त ज़िंदगी हूंदी त तव्हां कारोबार कंदो। कारोबार मेन प्रायोरिटी न आहे ऐं कारोबार तव्हां कयो, भले कयो, ईज़ीली कयो, पर तव्हांजो एॾो ज़िद आहे त तव्हां SOP ते अमल बि नथा कयो। तव्हां शटर बंदि करे शटर जे दुकाननि जे अंदरि तव्हां रश करायो था। सिंध गवर्नमेंट, लोकल गवर्नमेंट तमामु घणो एक्शन वठनि पियूं ऐं क़ानूनी जेके इदारा आहिनि, जेके सिक्योरिटी इदारा आहिनि, उहे बि हाणे मैदान ते आया आहिनि। त असीं बार बार इहा ई अपील कयूं था तव्हांखे त महिरबानी करे हुकूमत सां तावन कयो, सिक्योरिटी इदारनि सां तावन कयो त हिन ख़तरनाक बीमारीअ खे असां कंट्रोल करे सघूं ऐं मासूम जानियूं असां बचाए सघूं। ऐं तव्हांखे इहा बार बार अपील आहे त सिंध हुकूमत पारां मुफ़्त वैक्सीनेशन लॻाई पई वञे। तव्हां पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे माइटनि खे वठी करे वैक्सीनेशन जा 2 डोज़ हणायो त असां हिन ख़तरनाक बीमारी खे शिकस्त ॾेई सघूं। जी सूमरो साहिबु, कोरोना जी जेका सूरत हाल आहे उन वर्ल्ड लेवल ते जेका ग्लोबल इकोनॉमी आहे उनखे बि तमामु घणो इफेक्ट कयो आहे ऐं पाकिस्तान में बि जेका इकनॉमिकल सूरत हाल आहे उहा इंतिहाई उन ते बि बुरा असर पिया आहिनि। हिकिड़े पासे कोरोना जी सूरत हाल आहे, ॿिए पासे असां वैक्सीन जी ख़रीदारी जे लाइ अञा ताईं सूबनि खे इजाज़त न मिली आहे, छाकाणि त वफ़ाक़ उहा मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ॻाल्हाईंदी उनखे उहे अख़्तियारात आहिनि,
त तव्हां अहिड़ी सूरत में कीअं था सम्झो त मुल्क जी जेका मैशियत आहे ख़ासि तौर ते SOPs ते अमल दरामद नथो थिए, केस वधी सघनि था, त उनखे कहिड़ी स्ट्रेटजी आहे उनखे रोकण जी? SOPs त ईअं आहे न कि सिर्फ़ु फेडरल गवर्नमेंट या सूबाई गवर्नमेंट जो न, इंडिविजुअल जेका हुनजे मथे बि ज़िम्मेदारी आहे। गवर्नमेंट वधीक अवेयरनेस ॾेई सघे थी माण्हुनि खे कि तव्हां हुनखे फॉलो कयो जेका SOP सेट कया विया आहिनि। हाणे इंडिविजुअल अगरि हिकिड़ो नथो मञे त गवर्नमेंट मैक्सिमम छा थी करे सघे, पुलिस में FIR कराए सघे थी, जेकी मां सम्झां थो सूबाई गवर्नमेंट बि पंहिंजे हिसाब सां सही थी कमु करे। सख़्ती आहे, हिते माण्हू जेका आहिनि हुननि खे इहा ॻाल्हि हज़म नथी थिए कि असांजी सख़्ती छो थी थिए। सेकेंडली, कोरोना जो ख़तरो तमामु वधीक आहे ऐं थर्ड वेव अञा वधीक ख़तरनाक आहे। हे माण्हुनि खे सम्झणो पवंदो कि गवर्नमेंट को तव्हां सां ज़्यादती नथी करे, तव्हांजे हक़ में बहितर आहे इहो फ़ैसिलो और तव्हांखे अमल दरामद करणु खपे। कल्ह बि मूंखे इहा ख़बर पई, लियारी में बि कुझु दुकानदार हुआ, उन्हनि सां को झगड़ो काफ़ी थियो हिते सिंध पुलिस वारनि जो। पर ॻाल्हि इहा आहे कि सिंध पूरे पुलिस मुल्क में फ़ौज जी बि डिप्लॉयमेंट कई वई आहे, फ़ौज खां बि मदद वरिती वई आहे। पोइ बि असां ॾिसूं था त बाज़ारुनि जे अंदरि, मार्केट जे अंदरि तमामु घणी रश ॾिसण में अचे थी। त मक़ामी जेके हुकूमतूं आहिनि, ख़ासि तौर ते लोकल गवर्नमेंट आहे, सिंध गवर्नमेंट आहे या पंजाब जी गवर्नमेंट आहे, KPK बलोचिस्तान जी, उहे उते हिकिड़ो त रूल ऑफ लॉ जेको आहे उहो शुरू खां वठी असां वटि उनजी रिट न रही आहे। इन करे को बि मसइलो थिए थो पियो त उन ते इम्प्लीमेंट जेको आहे नथो थिए, इन करे उहा सूरत अञा वधीक ख़राबु थिए थी। ॾिसण में ॿ टे अञा ॻाल्हियूं न, फ़ौज जो त ख़ौफ़ आहे माण्हुनि में, उन्हनि खे पाण बि ख़बर आहे पंहिंजी रेट कीअं मंदाईंदी आहे हिन मुल्क में। फ़ौज जाते इंटरफेयर थी करे हुते त कोई इशू न आहे, हुते अमल दरामद थिए थी। पुलिस पॉलिटिसाइज़ बि आहे, काथे न काथे पुलिस वारनि जो कुझु पॉलिटिकल रोल आहे, यानी कंहिंखे नुक़सानु ॾियनि, काथे शटर खुलाई हलाइनि, काथे न हलाइनि। त इहो मां सम्झां थो सिंध पुलिस खे, यानी कि यूनिफॉर्म हिकिड़ी अथॉरिटी हुजणु खपे, हर कंहिंजे लाइ कानून बराबरि हुजणु खपे, जाते मना आहे त मना आहे। यानी कि अगरि पॉलिटिकल तव्हां अगरि काथे ॾिसो त पुलिस में वरी बि इंटरफेरेंस आहे, फ़ौज में न आहे इहा शइ। जी शाह साहब, कोरोना जी जेका सूरत हाल आहे उन असांजी इकोनॉमी खे बि इफेक्ट कयो आहे ऐं माण्हुनि जो कारोबार जेको आहे, वापारी हिकिड़े पासे एहतजाज कनि था पिया, माण्हू केतिरा जेके आहिनि हज़ारे माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। ईद जो मौक़ो आहे, SOPs ते अमल दरामद जो हिकिड़ो अलॻि सुवाल आहे। कीअं ॾिसो था कोरोना जी सूरत हाल ऐं वैक्सीन जा डोज़ जेके आहिनि अञा जेके 40 अंडर 40 आहिनि उन्हनि खे लॻणा आहिनि, त मजमूई तौर ते कोरोना जे हवाले सां जेके मैशियत ते असरु पवनि था उन्हनि सूरत हाल कीअं था ॾिसो था? थैंक यू फॉर हैविंग मी शकील साहब। हिन में गुज़ारिश इहा आहे, जेका थर्ड वेव आहे, ब्रिटिश वेरिएंट आहे, इहो तमामु हिकु ख़तरनाक कोरोना वायरस जी सिचुएशन आहे ऐं हिन में जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट आहे उन खे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो ऐं जेके बि प्रोविंशियल गवर्नमेंट्स आहिनि पंजाब, KPK, सिंध में, उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। इन में इहो कोन ॾिसणो पवंदो त वफ़ाक़ी गवर्नमेंट वैक्सीन जे लाइ ॿाहिरियनि मुल्कनि सां ॻाल्हाए ऐं सूबा जेको आहे सो हथ ते हथ रखी विया आहिनि ऐं पंहिंजो जेको आहे सो मलबो वफ़ाक़ ते उछलीनि ऐं वफ़ाक़ जेको आहे सो सूबाई गवर्नमेंट्स खे इन्हनि जो ब्लेम ॾींदो रहे। असां वटि सिंध में सूरत हाल इहा आहे त इंटीरियर सिंध में, कुंड कुड़च में अहिड़ा ॻोठ आहिनि, अहिड़ियूं हॉस्पिटल्स आहिनि जिथे वैक्सीन अञा ताईं अवेलेबल कोन्हनि। ही इंसाननि जी जाननि जो मसइलो आहे। जेसी ताणी आवाम जी सूरत हाल आहे, साईं ॾिसो, आवाम त बाशहूर आहे, उहा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेके बि गवर्नमेंट जूं SOPs आहिनि उन्हनि खे फॉलो करे रही आहे। जीअं हींअर असांखे, जीअं असां पंहिंजे घरां निकिरूं था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे शूज़ पाए निकिरूं था, ईअं ई मास्क पाए बि निकिरनि। आवाम जेको आहे ड्रेस कोड में इहा शइ शामिलु थी चुकी आहे। हाणे जेसी ताणी पुलिस या मामलात आहिनि, जा तव्हांजे असिस्टेंट कमिश्नर्स या मामलात आहिनि, जेके ॾिसो एडमिनिस्ट्रेशन इन्हनि शयुनि खे कंट्रोल कंदी, अगरि किथे जेको आहे सो रिलीफ ॾींदी ऐं उन्हनि माण्हुनि खे चवंदी तव्हां कारोबार हलायो ऐं किथे जेको आहे सो ॿियनि जे मथां पाबंदियूं कंदी, त पोइ इते तसादुम थिए थो ऐं जेका बिज़नेस कम्यूनिटी आहे उहा डिस्टर्ब थिए थी, पोइ उहा प्रेशर विझे थी जेको आहे सो गवर्नमेंट जे मथां। इन्हे ते वेही सोचणो पवंदो। ही जेको आहे सो तमामु घणो असां ॾींहों ॾींहुं नुक़सान जी तरफ़ वञी रहिया आहियूं। जिन्हनि मुल्कनि मां कोविड स्टार्ट थी उहे हींअर उनखे उते सर्वाइव करे विया माण्हू, पर असां अञा ताईं इन मां निकिरी न पिया सघूं। असांजी मैशियत ॾींहों ॾींहुं वहंदी पई वञे, माण्हू परेशान आहिनि ऐं लॉकडाउन जे सिलसिले में जेके बि गवर्नमेंट जेको आहे इंस्ट्रक्शंस ॾिए थी उन्हनि ते जेकॾहिं बिज़नेस कम्यूनिटी जेतिरो अमल करणु चाहे उहो करे त थी, पर उनखां पोइ उनखे नुक़सानु थो थिए। पोइ हू चवनि था गवर्नमेंट खे त बाबा असांखे रिलीफ ॾियो, असांजा कारोबार आहिनि, असां केॾांहुं वञूं। हेतिरी महांगाई लॻी पई आहे ऐं हिननि सिचुएशन्स में हर माण्हूअ खे वेही सोचणो पवंदो
त असां जेको जेको पंहिंजे तौर ते किरदारु अदा करियूं उन खे करे हिन मुल्क खे ऐं जेको आहे सो हिन सिचुएशन मां असां आराम सां निकिरी सघूं। डॉक्टर साहब ॿियो अहम इशू पाणी जो इशू आहे जेको सिंध में शुरू खां वठी पाणी जे मामले ते नाणे जे मामले ते सिंध सां ज़्यादती थींदी रही आहे ऐं हाणे बि पाणी जो जेको इशू आहे इंतिहाई तमामु बहिरानी सूरताल अख़्तियार करे वियो आहे। लाड़ जे ज़िलनि में इहा सूरताल आहे, ज़रई पाणी ते ठहियो पीअण जो पाणी जेको आहे उन जे लाइ हू एहतिजाज करे रहिया आहिनि त असांखे पीअण जो पाणी मुयसरु न थी रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं सोहेल अनवर सियाल जेको आबपाशी जो सूबाई वज़ीर आहे, नासिर शाह साहब, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई त इहो मामिलो वॾे वज़ीर CCI में बि उथारियो आहे हर फोरम ते, पर चश्मा जहलम लिंक कैनाल जेको आहे ख़ासि तौर ते जॾहिं सिंध में पाणी जी खोट हूंदी आहे उन वक़्तु हू खोलनि पाणी, उहो चश्मा जहलम लिंक कैनाल खोले करे सिंध जे हिसे जो पाणी उतां चुरायो वञे थो। त इन हवाले सां पीपल्स पार्टी ॻाल्हि त कंदी रही आहे CCI में, असां CCI में उथारींदासूं अहिड़ो मज़बूत आवाज़ जेको हिन ते इम्प्लीमेंट थिए, छाकाणि त इहा सिधो सो 1991 पाणी ठाह जी भञकड़ी आहे। इहा असांजी बदनसीबी आहे त रियासत मदीना जा दावेदार हिन गर्मीअ में रमज़ान मुबारक महीने में सिंध खे उञ में पिया मारीनि। सिंध जो पाणी जेको अरसा जे कानून जे मुताबिक़ जेको ॾियणु खपे उहो न पिया ॾियनि। चश्मा कैनाल असांजी डिमांड आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कल्ह मीडिया में बि चयो त फौरी चश्मा लिंक कैनाल बंदि कयो वञे ऐं हिन PTI जी जेका इहा ज़ालिम हुकूमत आहे जंहिंमें हुन जा अरसा में जेके माफ़ियाज़ जेके वेठल आहिनि उहे मनमानी करे पहिरीं त हिननि मंगला डैम खे वधि में वधि भरे करे पाणी सिंध खे सुकायो वियो। हाणे सिंध में अहिड़ी हालत आहे जो सखर बैराज में 40% खोट अची वई आहे। गुड्डू बैराज में त पाणी आहे ई कोन। कराची हुजे, बदीन हुजे, सुजावल हुजे, उन में न पाणी पीअण जो आहे न हाणे काटन जो सीज़न अचे पई पोखण जे लाइ, साड़ियुनि जो ॿिज पोखण जे लाइ अचे पई त उनखे बि पाणी न आहे। त हिकु दफ़ो असां ॿीहर तव्हांजे हिन KTN जे चैनल ते चवंदासीं त इमरान ख़ान खे चऊं था त होश जा नाखून वठे। सिंध अॻे ई तव्हां चओ था त सिंध जो असां सां को वास्तो न आहे। बिल्कुलु भले तव्हांखे सिंध जो वास्तो न आहे त सिंधी अवाम बि तव्हांखे तस्लीम नथी करे त तव्हां वज़ीर आज़म आहियो, पर जेकॾहिं सिंध जे माण्हुनि खे पाणी जो पीअण जो पाणी जे तव्हां न ॾिनो त असां सिंधी माण्हू इस्लामाबाद ताईं निकिरंदासीं ऐं थी सघे पोइ तव्हांखे लिकण जी जॻह बि न मिले ऐं उते तव्हांखे पाणी पीअण लाइ बि न मिले। जी सुमरो साहब, पाणी जी जेका सिंध जी सूरताल आहे उहो अॼु जो न, केतिरनि ॾहाकनि खां पाणी जी हिते खोट आहे ऐं वफ़ाक़ इरसा उन सां ज़्यादतियूं मुसलसल कंदो पियो अचे। कालाबाग डैम जो कंहिं वक़्तु रिंगट उथारियो वञे थो पियो ऐं जॾहिं उन जे ख़िलाफ़ु 3 सूबा असेंबलियूं ठाराव बि मंज़ूर करे चुकियूं आहिनि, उन जे बावजूदि बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ी सूरताल थिए। हाणे चश्मा जहलम जेको तकरारी कैनाल आहे उहो हर साल जॾहिं सिंध में पाणी जी खोट हूंदी आहे, टेल जा जेके आबादगार आहिनि उते ज़रई छा पीअण जो पाणी उन्हनि खे मुयसरु कोन्हे। लाड़ जा बदीन, ठटो, सिजावल, उन्हनि में इहा पोज़ीशन आहे। त सिंध जा मेंबर जेके आहिनि कैबिनेट में वेठा आहिनि, मोहम्मद मियां सुमरो कैबिनेट जो मेंबर आहे, डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा उते वेठी आहे, इरसा में, फेडरल गवर्नमेंट में, CCI में वॾो वज़ीर चयो त असां बार बार उनजो फोरम ते उथारींदा रहिया आहियूं, पोइ बि पाणी जो मसइलो हल नथो थिए ऐं सिंध जी इहा डिमांड आहे त फौरी तौर ते चश्मा जहलम लिंक कैनाल बंदि कयो वञे। सही ॻाल्हि इहा आहे कि 1991 जो जेको वाटर रिकॉर्ड हुयो हुन में इहो वाज़े करी हर शइ लिखियलु आहे। जाते बि इशू थींदा प्रोविंशियल गवर्नमेंट खे फेडरल गवर्नमेंट सां वेही करे प्रोविंशियल कोऑर्डिनेशन हूंदा, इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन, उहो हिननि जो आहे ई न। सूबाई गवर्नमेंट कॉपरेट त करे न फेडरल गवर्नमेंट सां। न, इहो सब्जेक्ट आहे CCI जो। CCI जी जहिड़ी मीटिंग ई काल नथी कई वञे। CCI जी अञा ताईं सेक्रेटरेट ई कोन्हे। हीअ त उथारींदा रहिया आहिनि पर CCI जी मीटिंग काल नथी कई वञे। बार बार सिंध हुकूमत चवंदी रही आहे त CCI जी मीटिंग काल कयो ऐं हीअ त चश्मा जहलम लिंक कैनाल हिकिड़ो इरसा जा जेके कानून आहिनि उनजी भञकड़ी आहे न। सही प्रॉब्लम शुरू थियो आहे, मां सम्झां 3 मई खां। पहिरीं चक्कर 3 मई ते थियो, सेकेंड चक्कर मां चयो 4 मई थियो आहे। कल जेको आहे मीडिया ते वाज़े थी करे साम्हूं आयो, मां सम्झां हफ़्ते जे अंदरि CCI जी मीटिंग कॉल थी वेंदी, इशू बि रिज़ॉल्व थी वेंदो। ॻाल्हि इहा आहे कि जेको वाटर रिकॉर्ड थियो 91 जो, हुनजी अमल दरामद सिर्फ़ु फेडरल त नथी करे न, सूबो बि करे न। हाणे ॻाल्हि इहा आहे जंहिं माण्हुनि PTI खे वोट ॾिनो हुननि जो पाणी सिंध गवर्नमेंट छो रोकी वेठी आहे? जंहिं फ़हमीदा मिर्ज़ा साहिबा खे वोट ॾिनो हुननि जो पाणी छो रोकी वेठी आहे? ज़ालिम सिर्फ़ु तव्हांजे फेडरल गवर्नमेंट जी नज़र अचे। सूबाई गवर्नमेंट जेको 99% इरीगेशन जो फंड आहे उहो यूटिलाइज़ थी थो वञे, एजुकेशन सिर्फ़ु 27% थिए थो। तव्हांजो 99% जेको थिए थो, तव्हांजे एतिरा सारा इरीगेशन जे हेतिरी कंप्लेंट्स छो आहिनि? इरीगेशन जे एतिरा तव्हांजा खाता छो खुलियल आहिनि?
इरिगेशन जे जेकी तव्हांजी पेमेंट थिए थी कमु किथे थियल आहे तव्हांजो, खाटी ताईं नथा कराई सघो सॼे केनाल जा, तव्हांजो फंड वञे किथे थो? तव्हां उत्तर वारे पासे ते त चओ था कि असां खाटी करायूं था। हिननि जो चवणु आहे त मथां खां पाणी असांखे नथो मिले, अच्छे, त सही, मुंहिंजी हेठि जेकी- असां कीअं पाणी मुंहिंजी डिस्ट्रीब्यूट जेकी कयूं? ज़मीन आहे हुनजी जेका बि केनाल आहिनि खाटी त मां ज़ाती पैसनि खां कराईंदो आहे, सरकार त कॾहिं बि न कराई ॾिनी आहे। मां सम्झां त 20 साल पूरा थी विया आहिनि, सिंध गवर्नमेंट कराई न आहे अॼु ताईं खाटी, असां पंहिंजे ख़र्च ते करायूं था। फंड त ईंदो आहे इरिगेशन जो, 99% यूटिलाइज़ थिए थो, एजुकेशन ते सिर्फ़ु 20% 27% थिए थो। पोइ जी जी डॉक्टर साहब, खाटरी जा पैसा जेके आहिनि इरिगेशन डिपार्टमेंट उहे केॾा वञनि था? हिते इशू खाटी जो न आहे, हींअर इशू आहे न, पाणी खाटरी जो बि त इशू पंहिंजी जॻह ते आहे। आहे, लेकिन हिननि खां जेको तव्हां सवाल पुछो त इहे जेके सिंध जा नुमाइंदा आहिनि उहे उते पाणी जो ॻाल्हि छो नथा कनि, उहो इन करे नथा कनि त हिननि खे सिर्फ़ु पंहिंजी कुर्सी प्यारी आहे। छा फ़हमीदा मिर्ज़ा बदीन जे अवाम मां वोट न वरितो आहे? छा फ़हमीदा मिर्ज़ा खे बदीन जूं सुकल ज़मीनूं नज़र नथियूं अचनि? छा फ़हमीदा मिर्ज़ा खे बदीन में जेके उञ में माण्हू तरसनि पिया उनखे उहे माण्हू नथा नज़र अचनि? ही उते कंप्रोमाइज़ करे वेठा आहिनि। इमरान ख़ान की जेका इहा ज़ालिम हुकूमत आहे उनखे वधि में वधि ही सपोर्ट पिया कनि, ऐं सिंध जो अवाम हिननि GD वारनि खे ऐं PTI में जेके सिंधी नुमाइंदा आहिनि, जेके सिंध जी ॻाल्हि कनि था, जेके सिंध जा सुपूत थी करे TV ते अचनि था, उहे अगरि सिंध जी ॻाल्हि नथा कनि त सिंध जो अवाम हिननि खे कॾहिं माफ़ न कंदो ऐं इंतकाम वठंदो जेका ईंदड़ इलेक्शन आहे। जी शाह साहब, तव्हांजो GDA सां वास्तो आहे। GDA वफ़ाक़ी हुकूमत जी इतिहादी जमायत आहे, जेतोणीकि GDA खे खोड़ सारा रिज़र्वेशन्स बि आहिनि। पाणी जो मसइलो जेको आहे इंतिहाई गंभीर सूरत अख़्तियार करे वियो आहे। चश्मा जहलम लिंक कैनाल उहो पाणी जी खोट वारनि ॾियारनि में उनखे बंदि रखिणो आहे, पर ही पाणी उहो लिंक कैनाल खणी करे सिंध जे हिसे जो पाणी चुराइनि था। इरसा ख़ामोश, CCI जी मीटिंग नथी थिए, सूबे जी जेको आहे चीफ मिनिस्टर दाऊं करे थो, उनजी को ॿुधण वारो कोन्हे। त GDA जेका इतिहादी जमायत आहे उन्हनि जूं बि ज़ाहिर आहिनि हिते ज़मीनूं आहिनि। त तव्हांजा जेके उते मेंबर आहिनि, डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा GDA जी कैबिनेट जी मेंबर आहे, त GDA वफ़ाक़ी हुकूमत ॾाढो इहो पाणी जो इशू छो नथी उथारे? साईं, हिन में गुज़ारिश इहा आहे त सिंध जे को बि मामिलो हुजे उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अगरि वफ़ाक़ी हुकूमत सां असां अलाई आहियूं, पर असांखे जेके बि रिज़र्वेशन्स हूंदियूं असां पंहिंजूं उहे उन्हनि खे रखंदा आया आहियूं। हाणे जेसीं ताणी पाणी जो तव्हां मसइलो चओ पिया, इहो 1991 जो जेको अकॉर्ड आहे उन में जेतिरियूं बि वापडा फैक्ट्स ऐं फिगर्स ॾिनियूं उहे टोटल तव्हां ॾिसो त फ्रॉड आहे। हाणे जेसीं ताणी इंडस जेको आहे सो रिवर जो जेसीं ताणी मसइलो आहे चश्मा झेलम जो तव्हां ॿुधायो पिया, त हिन में वफ़ाक़ी हुकूमत त पंहिंजो किरदारु अदा करे पई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि खे बि त सिंध में सुभाणे पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसीज़ में वञिणो, हुननि जा इलेक्टेड मेंबर्स हिते मौजूदु आहिनि। जेसीं ताणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सुवालु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा बिल्कुलु अगरि वफ़ा के ख़िलाफ़ु एहतजाज करणु चाहींदा, अगरि सिंध में हिननि खे बि मैंडेट मिलियो आहे, ही बि असेंबलीज़ में आहिनि, अगरि हिननि खे के बि रिज़र्वेशन हूंदियूं, पर हीअ ॾिसो साईं ख़ुदि मुख़्तार त आहिनि न। 18th अमेंडमेंट आहे, उन खां पोइ काफ़ी शयूं हिननि जे दायरे इख़्तियार में आहिनि। जेकॾहिं ही उन्हनि खे यूटिलाइज़ न कंदा ऐं सिर्फ़ु जेको आहे सो पंहिंजूं शयूं वफ़ाक़ ते हणी छॾींदा, त इन सां ईअं कमु कोन हलंदो। ऐं तव्हांखे आउं इन में गुज़ारिश इहा करियां, ॾिसो हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल बि आहे त दुनिया में पाणीअ जे मसइले ते आख़िरी जंग बि लॻंदी, त इन्हनि शयुनि खे सोचे ऐं इन मसइले खे जल्द अज़ जल्द हल थियणु खपे। छो त भले बदीन हुजे या थरपारकर हुजे, मटियारी हुजे, हैदराबाद, जिथे बि पाणीअ जो मसइलो साईं अहिड़ो आहे, ज़मीनूं आबाद करणु त परे ई ॻाल्हि आहे, असां वटि त पीअण जो साफ़ पाणी कोन्हे। हींअर लाइननि में ड्रेनेज जो पाणी उन में मिली पियो वञे। अरसा जेसीं ताणी आहे उहा बिल्कुलु इन में मुलविस आहे, इहा गैर जानिबदार किरदारु अदा कोन पई करे। इन में हिननि खे ॾिसणो पवंदो त जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां मामलात खे हल करे सघिजे, ताकी सभिनी जूं रिज़र्वेशन ख़तमु थी। पोइ उन में भले GDA हुजे, पीपल्स पार्टी हुजे या तहरीक इंसाफ़ हुजे, केर बि इहो त कोन चाहींदो न त असां जंहिं बि कॉन्स्टिट्यूंसी मां इलेक्ट थी आया आहियूं ऐं उते माण्हुनि खे पाणी न मिले ऐं सुभाणे असां ते उहो एलिगेशन्स अची असांजे मथां किरनि, त इन में त सभिनी खे गॾिजी सॼी कमु करणो जी डॉक्टर साहब, पाणी सां गॾु मुल्की मैशियत जो जेको मसइलो आहे उनमें IMF सां PTI सरकार, वज़ीर आज़म इमरान ख़ान मुआहिदो कयो, जेतोणीकि जॾहिं हू अपोज़िशन में हो त उहो चवंदो रहियो हो त असां IMF खां का बि डिक्टेशन न वठंदासूं, ऐं पोइ प्रैक्टिकली असां ॾिठो त 2.5-3 सालनि जी जेका गवर्नमेंट आहे उन सां मुआहिदो कयो वियो। नाणे जो वज़ीर जेको आहे हिकिड़ो तब्दील कयो वियो, वरी ॿियो तब्दील कयो वियो, टियों तब्दील कयो वियो। हींअर शौकत तरीन जेको आहे
नाणे जो वज़ीर आहे। उन अचण सां इहो चयो आहे त IMF जी जेके शर्तूं आहिनि जीअं जो तीअं असां उहा क़बूलण लाइ तयारु आहियूं ऐं इहो एकॉर्ड ग़लती हुई। हाणे ग़लती उन एकॉर्ड जो केरु ज़िम्मेवारु आहे? शौकत तरीन इहो बि चए थो त अपोज़िशन पार्टियुनि सां इन मामले ते असां ॻाल्हाईंदासूं ऐं मीसा खे जेका मैशियत आहे उहा कई वेंदी। असां मीसा खे जमहूरियत ॿुधो जेको लंडन में साइन थिए, हीअ मीसा खे मैशियत छा मुल्क जी सूरत हाल आहे? पीपल्स पार्टी जेका शौकत तरीन जी अपोज़िशन पार्टियुनि खे जेका हिकिड़ी दरख़्वास्त कई वई आहे उन में निगोसिएशन में जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं उन में शामिलु थींदी? ऐं चवां थो त काश इमरान ख़ान पंहिंजी उन तक़रीर ते अमल करे हा त IMF वञण खां पहिरीं आउं ख़ुदकुशी कंदुसि, छो जो ख़ुदकुशी हराम आहे। जेकॾहिं आउं चवां थो त इमरान ख़ान ख़ुदकुशी करे हा त पाकिस्तानी अवाम हींअर मजबूर थी करे पंहिंजा ॿचा पाणीअ जे नेरनि में न उछलाईंदा। काश इमरान ख़ान ख़ुदकुशी करे हा त पाकिस्तानी अवाम बेरोज़गार न हुजे हा, बदहाली न हुजे हा, हिन महांगाईअ जी चकीअ में जेका हिन ज़ालिम हुकूमत पाकिस्तान जो असरु कयो आहे उहो न हुजे हा। पहिरीं इमरान ख़ान चयो त असां IMF में न वेंदासीं, उन जो दिफ़ा कंदे कंदे वरी IMF में वियो ऐं IMF वञण शर्त स्टेट बैंक IMF हवाले करे छॾियो, पाकिस्तान जी मैशत IMF जे हवाले करे छॾी ऐं उते बि IMF अहिड़ा शर्त रखिया जंहिंमें 400% दवाऊं मांगियूं थी वयूं, खंडु मांगी थी वई, बिजली मांगी थी वई, गैस मांगी थी वई, एतिरे क़दुरु जो खंडु ऐं अटो बि माण्हुनि खे खाइण जे लाइ पीअण जे लाइ पाणी बि नथो मिले। छो जो हीअ हुकूमत ई हिकिड़ी नाहिल ऐं नालाइक़ हुकूमत आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरें ॾींहुं चयो हो त हीअ PTI-MF बजट आहे। हीअ IMF खे पंहिंजे दोस्तनि खे इमरान ख़ान नवाज़े रहियो आहे, छो जो इमरान ख़ान में माफ़ियाज़ जी इन्वेस्टमेंट आहे। उहे माफ़ियाज़ IMF जा जेके दोस्त आहिनि उहे बि उन्हनि सां मुलवस आहिनि ऐं उहे पंहिंजी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा पाकिस्तान जे ग़रीब अवाम मां सूद समेत निचोड़े रहिया आहिनि ऐं पीपल्स पार्टी बार तव्हांजी डिमांड छा आहे त मुआहिदे खे कंटिन्यू कयो वञे या जीअं शौकत तरीन चयो त चए थो त उन मुआहिदो जेको ग़लती हुई त उहो मुआहिदो टोड़े वञे? पीपल्स पार्टी जी डिमांड इहा आहे त वज़ीर ख़ज़ाना जेके 3 चेंज थिया आहिनि उन्हनि जे चेंज थियण सां पाकिस्तानी मैशत या IMF चेंज न थींदो, बल्कि इमरान ख़ान खे इस्तीफ़ा ॾियणु खपे। इमरान ख़ान खे तब्दील कबो त पॉलिसियूं चेंज थींदियूं, छो जो हिन खे मुल्क हलाइण जी सम्झ न आहे, हिन खे मैशत हलाइण जी सम्झ न आहे, हिन खे इकनॉमी जी सम्झ न आहे, हिन खे ग़रीब अवाम में पाकिस्तान पीपल्स पार्टी हींअर बेनज़ीर मज़दूर कार्ड इशू कयो आहे। उन में तव्हां ॾिसो हुनखे पेंशन बि मिलंदी, हुनखे हेल्थ सहूलियत बि मिलंदी, छो जो इहा बि इन मौजूदु असांजी बजट जी कटौती थी आहे। हींअर बि 112 अरब सिंध जे हिसे जी जेका पैसा आहिनि उहे हिन ज़ालिम हुकूमत न ॾिना आहिनि। इन जे बावजूदि बि सिंध पंहिंजे वसीलनि जे जेतिरा बि वसीला आहिनि ओतिरो सिंध जे अवाम जी ख़िदमत करे पई। माण्हू त चवनि था त 18 अमेंडमेंट, बिल्कुलु 18 अमेंडमेंट सिंध आज़ादु आहे, लेकिन सिंध जे हक़नि ते जेको धारो हणे वेठी आहे उहा त वफ़ाक़ी हुकूमत आहे। सिंध जे पैसनि जेके रोके पई उहो केरु पई रोके? जेकॾहिं सिंध हुकूमत खे बजट जे लाइ पैसा न मिलंदा त अवाम जी ख़िदमत कीअं थींदी? सुमरो साहब, IMF सां मुआहिदो, PTI सरकार इमरान ख़ान IMF सां मुआहिदो कयो, जेतोणीकि जॾहिं हू अपोज़िशन में हो त उनजी वॾी क्रिटिसिज़म हूंदी हुई त IMF सां मुआहिदे ते हू क्रिटिसिज़म कंदो, इहो चवंदो हो त जेकॾहिं मूं मुआहिदो कयो त मां आपघात कंदुसि, ख़ुदकशी कंदुसि, ऐं पोइ प्रैक्टिकली फिज़िकली मुआहिदो कयो वियो। ऐं हाणे चोथों नाणे जो वज़ीर आहे असद उमर, हफ़ीज़ शेख साहब, हमाद अज़हर, उन खां बाद में शौकत तरीन। हाणे उहो चयो पियो वञे त असांजी ग़लती हुई, असां जीअं जो तीअं शर्तूं क़बूल नथा करे सघूं, त हींअर जेका IMF सां तव्हां मुआहिदो टोड़ियो था त उनखां पोइ तव्हां वटि कहिड़ो ऑप्शन आहे? महांगाई जी जेका सूरत हाल आहे, इन्फ्लेशन रेट वधी रहियो आहे, एक्सपोर्ट असांजी घटिजी वई आहे ऐं कोरोना जी सूरत हाल आहे, त अहिड़ी सूरत हाल में ही IMF जो जेको इशू आहे उनखे तव्हां कीअं टैकल कंदव? हिन में इहा न शकील साहब ॾिसो, जेका पहिरां ॿ फेडरल मिनिस्टर आया ठीकु आहे, उहो मां सम्झां थो। असद उमर साहब जी पूरी कोशिशि हुई एंड ताईं की IMF वटि असां न वञूं। IMF वटि पहिरां हुकूमतां वेंदी रहियूं आहिनि, कर्ज़ हुननि जा वरितल हुया, उहे लाहिणा बि असांखे आहिनि न। पोइ ईअं त न आहे उन्हनि त ड्यूरेशन सेट कयो की 2018 में लाहिणो आहे, 20 में लाहिणो आहे, 21 में लाहिणो आहे, 23 लाहिणो आहे। कर्ज़ त उन्हनि जा वरितल हुया, हे को असांजा ज़ाती कर्ज़ त न हुया। हिन में जेको PTI गवर्नमेंट वरितो आहे, मां सम्झां $2.5 अरब को घटि कर्ज़ु वरितो, उहो बि हिननि जो कर्ज़ु लाहिण लाइ, को पंहिंजी गवर्नमेंट जो कर्ज़ु लाहिण लाइ न वरितो हुननि।
पहिरां जा जेके हुकूमत आहे उहो सभु कर्ज़ाई थी हीअ जेको तव्हां मुआहिदो कयो उन खां पोइ ओचितो वरी 2.5 सालनि खां पोइ हाणे यू जेको टर्न वाइदो मां ॿुधायां मुआहिदो कयो वरी तव्हां मुआहिदो टोड़ियो था पिया मां ॿुधायां उनजा इम्पैक्ट कहिड़ा पवंदा? हुनजा इम्पैक्ट कहिड़ा पवंदा उहो बि मां ॿुधायां थो। ॻाल्हि इहा आहे की वाइदो कयो वियो 5 साल जे फोरकास्ट खे ॾिसी करे, हुनमें कोविड जेको इंक्लूडेड न हुयो, कोविड जे करे जेको नुक़सानु उहो इंक्लूडेड न हुयो। सेकेंडली तव्हां महांगाई जी जेकी ॻाल्हि कई आहे, महांगाई सूबाई गवर्नमेंट वटि पाण न इन्फ्लेशन कंट्रोल करण जा हिन वटि पंहिंजा बि त आहिनि अथॉरिटीज़, इन्फ्लेशन हे बि कंट्रोल करे था, सब्सिडाइज़ हे बि करे सघनि था। अगरि करणु चाहिनि त करी था, जॾहिं नथा करणु चाहिनि त सिर्फ़ु फेडरल गवर्नमेंट ते ब्लेम करणु आहे, उहो त आसान कमु आहे। तव्हां पाण न कयो, फेडरल गवर्नमेंट कयो आहे, हे न कयो फेडरल गवर्नमेंट कयो आहे। सेकेंडली DC वटि प्राइस कंट्रोल जा बि इख्तियारात आहिनि, उहो चेक एंड बैलेंस त करनि। कहिड़ो DC सिंध जो करे थो चेक एंड बैलेंस? इहो बि त सवाल ठहे थो न। इहो DC जेका रिपोर्ट त फेडरल करे सूबाई गवर्नमेंट खे ॾींदा आहिनि। ॻाल्हि इहा आहे की जेको हिन टाइम फेडरल गवर्नमेंट डिसाइड कयो आहे उहो इहा कयो आहे की असां ऑपोजिशन ऐं सॼी पार्लियामेंट खे ऑन बोर्ड वठी करे IMF सां वेही करे मुल्क जी बहितरी जे लाइ असां ॻाल्हायूं। हिन खे अगरि कोई यू टर्न चवणु चाहे त फेडरल गवर्नमेंट खे परवाह न। पार्लियामेंट में छो था डिस्कस कयो इहो? पार्लियामेंट में थींदो डिस्कस, प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे। फेडरल गवर्नमेंट हाणे ते सिर्फ़ु फेडरल मिनिस्टर वेही करे सिर्फ़ु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। हुननि चयो असां ऑपोजिशन खे ऑन बोर्ड वठंदासीं। मुआहिदो टोड़ण जी सूरत में ॿियो ऑप्शन तव्हां वटि कहिड़ो आहे? वाइदो न तोड़ंदासीं। मुल्क जी जेका इकोनॉमी आहे कीअं उनखे बेसिकली वाइदो तोड़ण लाइ हुन में जेका टैरिफ्स जा रेट्स आहिनि उहो चवनि था वापसि असां डिस्कस कंदासीं। साईं अपोज़िशन खे कॾहिं एतमाद में वठंदा? 3 साल गुज़री विया, अञा कॾहिं वठंदा एतमाद? इहो बि त हिकिड़ो सवाल आहे। जी शाह साहब, ही IMF जी जेका सूरत हाल आहे, सिधो सो जेका महांगाई जी सूरत हाल आहे, IMF जूं जेकॾहिं शर्तूं मंजनि थियूं त हिते सूरत हाल इहा थी वेंदी त सभु जेके अख़्तियारात आहिनि फाइनेंशियल उहे IMF वटि हलिया वेंदा। त हिन पोज़ीशन ते छा पहिरें जेका बि मुल्क जी जेका फाइनेंशियल टीम हुई उनजे साम्हूं इहा सूरत हाल न हुई जो IMF सां मुआहिदो कयो वियो, हाणे 2.5-3 सालनि खां पोइ यू टर्न वठी उहो वरी मुआहिदे ते उनखे ग़लती जेको आहे चयो पियो वञे? साईं हिन में गुज़ारिश इहा आहे त जेॾी महिल जेको आहे सो राकेश साहब ॻाल्हि कई त स्टार्टिंग में जेको खान साहब इहो चयो त आउं IMF वटि वेंदसि ई कोन, ऐं इहो हिकिड़ो अहिड़ो हिननि जो जे स्टार्टिंग खां वठी इलेक्शन जे दौरान आवाम हिननि खे मैंडेट शायदि मुंहिंजे हिसाब सां ॾिनो ई इन पॉइंट ऑफ व्यू ते हो त शायदि जेके प्रीवियस गवर्नमेंट्स आहिनि उहे IMF वटि वञी वञी एतिरो मुल्क ते कर्ज़ो चढ़ी चुको आहे, हीअ हुकूमत कुझु अहिड़ो करे छॾींदी ऐं जंहिंसां मुल्क बि तब्दील थींदो, आवाम में ख़ुशहाली ईंदी। पर हिननि जी जेका डाउनफॉल स्टार्ट थियो जॾहिं IMF वटि विया हलिया ऐं उन्हनि जूं जेके टर्म्स एंड कंडीशन्स हुयूं, हिननि जी जेके उते लीगल टीम्स हुयूं, टेक्निकल्स माण्हू हुआ, शायदि उहे उन्हनि शयुनि खे सम्झी कोन सघिया ऐं उन ते IMF हिननि खे अहिड़े ई एग्रीमेंट्स ते हिननि खे हलायो जंहिंजे करे न सिर्फ़ु सिंध पूरे मुल्क में महांगाई जी बाहि ॿरी वई। ऐं हिकिड़ो वॾो अलमियो आहे इहो त जेको आहे चीफ एग्ज़िक्यूटिव मुल्क जो या वरी तव्हांजो नाणे जो वज़ीर मीडिया जे अॻियां वेही आवाम जे अॻियां वेही चए त असां खां ग़लतियूं थियूं, त ईअं त ही मसइला हल कोन थींदा सिर्फ़ु जेको आहे सो पंहिंजी ग़लती एक्सेप्ट करण सां। हाणे हिन में इहो करिणो पवंदो, हीअ ॾिसो न अपोज़िशन जो मसइलो आहे न गवर्नमेंट जो मसइलो आहे, हिन में अपोज़िशन बि महिरबानी करे पंहिंजो किरदारु अदा करे, गवर्नमेंट बि उन्हनि खे ऑन बोर्ड वठे ऐं गॾिजी सॼी ही मुल्की मईशत जो मसइलो आहे, ही अवाम जो मसइलो आहे। जेकॾहिं अवाम ख़ुशहाल आहे त मुल्क ख़ुशहाल आहे, ऐं IMF सां यकदमि मुआइदो तोड़ण सां बि तमामु गहरा असरात पवंदा ऐं महांगाई जी लहर में अञा वधीक इज़ाफ़ो थींदो। पहिरीं माण्हू कोविड में परेशान आहिनि, ॿियो महांगाई माण्हुनि जी कमर ई टोड़े छॾी आहे, अहिड़ी उन्हनि जी चेल भञी अथनि जो अञा ताईं माण्हू सिधा नथा थी सघनि। ऐं हुन में ॾिठो वेंदो त जेकॾहिं IMF खां वफ़ाक़ी हुकूमत मुआइदो पंहिंजो तोड़े थी त उन में छा टर्म्स एंड कंडीशन्स लिखियलु आहे। ईअं न त पहिरीं असां हिकिड़ी अहिड़ी बाहि में सड़ूं पिया जो मुआइदो तोड़ण खां पोइ अञा असांजे मुल्क जे लाइ मुश्किलात पैदा थियनि। छो त ॾिसो साईं, पॉलिटिशियन बि तॾहिं हूंदा जॾहिं मुल्क रहंदो, पर मुल्क ते हीउ जेको अज़ाबी सूरत हाल आहे इन मां निकिरण जे लाइ सभिनी खे गॾियल तौर ते पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। वॾी माज़रत सां पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा बि जेको आहे सो जमहूरियत जा चैंपियन रहिया आहिनि, इहे बि थोरी मदद कनि ताकी हिन मसइले मां वफ़ाक़ी हुकूमत निकिरी सघे। रुगो इन सां -1 फार्मूलो इमरान ख़ान खे हटाइण सां इहो मसइलो हल कोन थींदो। जी राकेश साहब चयो त बस जेके इमरान ख़ान खे हटाए छॾियो ऐं मसइलो हल थी वञे। ऐं वफ़ाक़ी जेको नाणे जो वज़ीर हूंदो आहे, फाइनेंस जो मिनिस्टर, ॾिसो जापान में बि मिनिस्टर इहे ॿ दफ़ा बि चेंज थींदा आहिनि, इन्हनि जे अचण या वञण सां इन्हनि सां फ़र्क़ु नथो पवे। जेको आहे सो ग्राउंड रियलिटी खे ॾिसी इन्हनि मसइलनि ते ॻाल्हाइणो पवंदो ऐं इन्हनि खे हल जी तरफ़ खणी वञणो पवंदो। राकेश साहब, शहबाज शरीफ अपोज़िशन लीडर आहे,
हींअर उन जी केसिस में बेल थी, उहो आज़ादु आहे ऐं हींअर हुन ECL में दरख़्वास्त ॾिनी आहे त उतां जेका ॿाहिरि वञण ते पाबंदी आहे उहा ख़तमु कई वञे ऐं हू लंडन यात्रा करणु चाहे थो। तव्हां शहबाज़ शरीफ़ जी इन डिमांड जी सपोर्ट कयो था, छाकाणि पीपल्स पार्टी अञा सूधो PDM जी मेंबर जमायत आहे। शकील साहब, तव्हां जेकॾहिं मुस्लिम लीग जी हिस्ट्री ॾिसो त मुस्लिम लीग या शरीफ़ फैमिली पाकिस्तान में ऐं पाकिस्तानी अवाम जे विच में तॾहिं रही आहे जॾहिं हुननि खे इक़्तिदार हूंदो आहे। जॾहिं इक़्तिदार मिलियो आहे, जॾहिं इक़्तिदार जो मज़ो हूंदो आहे, तॾहिं हू पाकिस्तान में रहंदा आहिनि। जेकॾहिं इक़्तिदार न हूंदो आहे, पोइ चाहे परवेज़ मुशरफ हुजे, उन सां डील करे 10 सालनि लाइ ॿाहिरि मुल्क भॼी वञनि। हाणे चाहे इमरान ख़ान हुजे त नवाज़ शरीफ़ पहिरीं डील करे प्लेटिलेट्स घटि ऐं वधि कराए, हाणे फुल सूट पाए, तमामु VVIP ड्रेसिंग पाए उते लंडन में रोज़ु बयानु जारी करे थो। हाणे हू नंढो भाउ हुनजो आहे, वॾो भाउ लंडन में वेठो आहे, त लाज़मी आहे हुनखे बि शौक़ु आहे त लंडन जूं ख़ूबसूरत गलियूं, लंडन जा ख़ूबसूरत सूट पाइण जो उते मज़ो आहे। पाकिस्तानी अवाम जेका हींअर अज़ाब में आहे, तकलीफ़ में आहे, उहो इमरान ख़ान सां न विढ़णु था चाहिनि, सिर्फ़ु बयानबाज़ी ताईं त महदूद आहिनि, लेकिन ऑन ग्राउंड ते इहा जेका हींअर तव्हां ॿोली ॻाल्हायो पिया, 8-9 महीना पहिरें त तव्हांजी ॿोली इहा न हुई जॾहिं तव्हां गॾियल जलसो कयो PDM जे प्लेटफॉर्म ते, उते त हिकु ॿिए जी तारीफ़ कयो पिया। इहो ओचितो तव्हां में यू टर्न कीअं आयो? यू टर्न त हिननि जो इहे यू टर्न आहे, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। पीपल्स पार्टी चवे पई, मां इहो पुछणु चाहियां थो 8-9 महीना पहिरें जॾहिं तव्हां अलायंस में हुयो त उन वक़्तु इहा न 8-10 महीना पहिरीं त शहबाज़ शरीफ़ इहा डिमांड त कोन कई हुई न त असां लंडन वञणु चाहियूं था, असांखे ECL जो नालो निकिरे। असां हींअर बि चऊं था मुस्लिम लीग खे तव्हां ग्राउंड ते अचो, पीपल्स पार्टी सां गॾिजी हिन ज़ालिम हुकूमत जेका इहा नालाइक़ हुकूमत आहे उन सां मुक़ाबिलो कयूं। छो जो हीअ सदाईं हर शइ ते पहिरीं भॼंदा आहिनि, पोइ अचंदा आहिनि। पहिरीं पीपल्स पार्टी चयो त बाई इलेक्शन विढ़णु खपे, हिननि चयो न। हाणे जेकॾहिं बाई इलेक्शन में हिननि हिसो वरितो आहे, तव्हां ॾिसो PTI खे एक्सपोज़ कयो वियो आहे, PTI हुकूमत खे अवाम रद्द कयो आहे। हाणे तव्हां ॾिसो 249 में जॾहिं पीपल्स पार्टी फतेह मिली आहे, पीपल्स पार्टी जी जॾहिं सीट क़ौमी असेंबली जी खईं आहे, तॾहिं काफ़ी माण्हुनि खे, काफ़ी पार्टियुनि खे इहा सीट हज़म नथी थिए। छो जो पाकिस्तानी अवाम ॾिसे पई त वाहिद लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी आहे जेको अवाम जी तकलीफ़ सम्झे थो, अवाम जे हिन दुख दर्द में अवाम सां गॾु वेठो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ECL में न आहे, पोइ बि हींअर पाकिस्तान में वेठो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे मथां केस या रेफरेंस न आहिनि, छो जो हीउ भॼी वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी लंडन बि वञी सघे थो, दुबई बि वञी सघे थो, अमेरिका बि वञी सघे थो, लेकिन न, छो जो हुनखे ख़बर आहे पाकिस्तानी अवाम हींअर दुख दर्द में आहे। इन करे जी सुमरो साहब, शहबाज़ शरीफ़ दरख़्वास्त ॾिनी आहे ECL में हुनजो नालो आहे, छा तव्हां ECL में हुनजो नालो कढंदव ऐं हुनखे इजाज़त ॾिनी वेंदी त हू लंडन जेका यात्रा करे सघे? साईं मां नथो सम्झां फेडरल गवर्नमेंट इजाज़त ॾींदी, पर ॻाल्हि इहा आहे कि कोर्ट में हुन अपील कई आहे ऐं उहो ट्रीटमेंट जे लाइ हुन कई आहे। मां सम्झां त नाइस टाइम बि कोर्ट जी मार्फत ई नवाज़ शरीफ़ आयो, को फेडरल गवर्नमेंट सां NRO न थियो हुयो, थियो त इन सां ई गॾु हो। बाक़ी जेकी ॻाल्हि पीपल्स पार्टी आहे, बेनज़ीर साहिबा एक्ज़ाइल में न वेठी दुबई में काफ़ी टाइम मुशरफ दौर में, नवाज़ शरीफ़ जे दौर में अपोजिशन में केरु हुयो? ज़रदारी साहिब जेल में निकिरे त एक्ज़ाइल में न विया। ॻाल्हि इहा कि ॿई पार्टीज़ ॿाहिरि मुल्क वई आहिनि, जॾहिं मुश्किल टाइम आहे ॿाहिरि निकिरी विया आहिनि, हिन में का नई ॻाल्हि त न आहे। त हींअर को नओं NRO थियणु वञे पियो, शहबाज़ शरीफ़ जी बेल थी, हींअर वरी ज़ाहिर लंडन में नवाज़ शरीफ़ सां हुनजूं ॻाल्हियूं थींदियूं। PDM ॾिसो था त उहो इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे, ख़ासि तौर ते NA 249 जो जेको रिज़ल्ट आहे, मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी अञा हिक ॿिए खां परे थी वियूं आहिनि, उनजो तव्हांखे फ़ाइदो मिलंदो? साईं नून लीग ऐं पीपल्स पार्टी वोट जी का फेडरल गवर्नमेंट खे PTI खे ज़रूरत न आहे। छाजे करे NRO ॾींदा हिनखे? ज़रूरत ई न आहे, वोट ई न खपंदो आहे। हे ॿई त पाण में गॾु हुया, पाण में विड़ी पिया, PDM ख़तमु थी वई आहे। त पोइ PDM जे ख़तमु थियण जो तव्हांखे फ़ाइदो थींदो? असांखे कोई फ़ाइदो न आहे। PDM यूनाइट थिए थी पई, धरणो थिए थो, लॉन्ग मार्च थिए थो, इस्तीफ़ाऊं गॾियल ॾियूं वञनि हा, त तव्हांखे टफ टाइम मिले हा न? सही ॾियनि हा न इस्तीफ़ा, प्राइम मिनिस्टर चयो 2 इस्तीफ़ा, छो न ॾिनो हिननि? असां त इंतज़ार में हुया, डेडलाइन त हिननि सेट कई, गवर्नमेंट त न डेडलाइन ॾिनी। 31 जनवरी त हिननि चयो न असां ॾेई वठंदासीं, न ॾिनो इस्तीफ़ो। जी साहब, शहबाज़ शरीफ़ जी इन डिमांड खे जेका दरख़्वास्तुनि फाइल कई आहे, त तव्हां कानूनदान बि आहियो, त उनजो लीगल राइट आहे उहो मुल्क खां ॿाहिरि वञी सघे, ट्रीटमेंट कराए सघे? सर बिल्कुलु
बिल्कुलु जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ सां गॾु जेतिरा बि हिन मुल्क जा माण्हू आहिनि जेके आइडेंटिफिकेशन रखनि था, अगरि उन्हनि खे को बि अहिड़ो डॉक्टर्स जो सजेशन हुजे थो, अगरि हू ट्रीटमेंट जे लाइ ॿाहिरि मुल्क वञणु चाहिनि था, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोर्ट्स उन्हनि खे ॾिसी डॉक्यूमेंटेशन खे पोइ पंहिंजी का बि जजमेंट ॾेई छॾींदी। हाणे हिन में गुज़ारिश इहा आहे त ॾिसो जेसी ताणी हाणे शहबाज़ शरीफ़ साहिब हिते रही बि छा करे, जॾहिं PDM पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि टोड़े छॾी, हिकिड़ो टफ टाइम जंहिं अपोज़िशन ॾिनो पिए PTI गवर्नमेंट खे, त जेकॾहिं महांगाई आहे त असां लॉन्ग मार्च बि कंदासूं, हर शइ कंदासूं, ऐं पीपल्स पार्टी वारे भाइरनि हितां फ़ैसिलो न करे सघिया त इस्तीफ़ानि जो, उन खां पोइ शहबाज़ शरीफ़ त शुरू खां वठी हिकिड़ो सॉफ्ट स्पोकिंग पर्सन रहियो इलाही हल्कनि जे लाइ। होॾां मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जो हिकिड़ो स्टैंड ॿियो हो, उहा हार्ड लाइन वठंदा रहिया, ऐं PDM गॾियल तौर ते वॾा जलसा जुलूस बि कया, पर हाणे उन्हनि जी तहरीक बिल्कुलु हिन मुल्क में ख़तमु थी चुकी आहे, ऐं उन जो सहरो पाकिस्तान पीपल्स पार्टी ते आहे, जंहिंजो हींअर NA 249 ते हिकिड़ो गिफ्टी सूरत में बि हिननि खे कुझु 100 वोटनि जी जेको आहे सो जीत मिली वई, ऐं इन जो बिल्कुलु PTI खे PDM जो टुटण जो फ़ाइदो बिल्कुलु PTI खे थींदो। उहो इन जे करे छो त हाणे त अपोज़िशन बची कोन्हे न, हाणे सभु को पंहिंजो रस्तो पाण वठंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो मौक़िफ़ ॿुधाईंदी, नून लीग पंहिंजो ॿुधाईंदी, पहिरीं ही गॾियल तौर ते हुआ, गॾु जलसा कंदा, हिकु ॿिए जूं तारीफ़ूं कंदा, ऐं हाणे जेको आहे सो हिकु ॿिए करे सिर्फ़ु कुझु महीना थिया आहिनि। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। डॉक्टर राकेश मोतियाणी साहब तव्हांजी महिरबानी, मौला बख़्श सुमरो साहब तव्हांजी महिरबानी, सैयद अली रज़ा शाह साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासूं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।